नाज़रीन, सीनियर सियासतदान ममताज अली भुट्टो जी जनाज़े नमाज़ मीरपुर भुट्टो में कुछ देर में अदा कई वेंदी। संदसि मढ़ अबाणे क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वेंदो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि यूनस सोमरो। जी यूनस, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी, सीनियर सियासतदान अॻूणो वज़ीर आला सिंध, अॻूणो गवर्नर दहे सर सिंध ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो सौट, वेझो साथी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे बानी मेंबर नवाब सरदार ममताज अली भुट्टो जो मड़ संदसि जे अबाणे ॻोठ मीरपुर भुट्टो आंदो वियो आहे, जिते संदसि जो तॾो पिणु विछायो वियो आहे। तॾे ते मौजूदु संदसि जो पुटु सरदारज़ादा अमीर बख़्श ख़ान भुट्टो ऐं संदसि जो सौट अॻूणो तालका नाज़म रतोदेरो सरदार आमिर ख़ान भुट्टो मौजूदु आहिनि। रतोदेरो नवदेरो मीरपुर भुट्टो समेत भरपासे जे ॻोठनि में हिकु ॾुख वारी ऐं मायूसीअ वारी लहर छायल आहे। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त सरदार ममताज अली ख़ान भुट्टो जी जनाज़े नमाज़ 1:30 बजा संदसि जे अबाणे ॻोठ मीरपुर भुट्टो में अदा कई वेंदी। जनाज़े नमाज़ जे लाइ ग्राउंड पिणु सजायो वियो आहे ऐं संदसि खे अबाणे क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले करण लाइ आख़िरी आरामगाह जी पिणु खोटाई कई पई वञे। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त संदसि जा साथी कारकुन चाहींदड़ वॾे अंग में तॾे ते पहुतल आहिनि। संदसि जे विछोड़े ते रतोदेरो नवदेरो मीरपुर भुट्टो ऐं भरपासे जा इलाइक़ा मुकमिल तौर बंदि आहिनि। जी, तफ़सील ॾियण जे लाइ यूनस, तव्हांजी महिरबानी।